मलीर जी यूनियन कमेटी घगर जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में पीअण जे पाणी जी खोट शिदत अख़्तियार करे वई। ॻोठ मुराद कोसो वासियुनि क़ौमी शाहराह ते धरणो हंयो पियो आहे। इलावा सां अपडेट वठूं था रबनवास मस्तोई खां। जी रबनवास। जी बिल्कुल, मलीर जी यूनियन कमेटी घगर जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में पीअण जे पाणी जी शदीद खोट बरक़रार आहे। जॾहिं त गुज़िरियल 3 महीननि खां जेको आहे पीअण जो पाणी जेको आहे ॻोठनि में नथो पइजे। जंहिं ॻोठनि खां मुराद कोसो ॻोठ वासियुनि जो औरतुनि ॿारनि वॾी तादाद में क़ौमी शाहराह ठटो ऐं कराची रोड ते धरणो हणी वेही रहिया आहिनि। जंहिं त एहतियात कंदड़ औरतुनि जो इहो चवणु आहे त असांखे गुज़िरियल 3 महीननि खां पीअण जो पाणी नथो मिले ऐं हिन टाइम जेको आहे सो सर्विस माफ़िया समेत जेके टैंकर माफ़िया आहिनि उन्हनि जो राज आहे। जेके फी टैंकर खां 6 खां 7,000 रुपया फी टैंकर वठनि पिया। हिन वक़्तु असीं ग़रीब आहियूं, असां वटि एतिरा पैसा एतिरी रक़म न आहे त जेको आहे असीं पाणी पैसनि ते लाराए सघूं। ॿिए पासे हिन वधीक चवंदा असीं पीपल्स पार्टी खां गुज़िरियल 30 सालनि खां पीपल्स पार्टी खे वोट ॾींदा था अचूं। टक जे MPA जेको आहे हिन वक़्तु ताईं असां वटि लड़ी न आयो आहे। न असां का के सहूलियतुनि समेत जेके बुनियादी सहूलियत उन्हनि जो ठहियो, पर असां वटि पीअण जो पाणी न आहे। हिन वधीक चवणु जेसीं ताईं असांजो पीअण जो पाणी जो मसइलो हल न कयो वेंदो तेसि ताईं असीं रोड ते ब्लॉक करे वेठा। ॿिए पासे UC चेयरमैन अकबर कलमदी इहो चवणु आहे त पीअण जो पाणी जेको गुज़िरियल 1 हफ़्ते खां बंदि आहे। जेके KDA जी लाइन मेन जेकी जेको किंजर खां पाणी अचे थो, हुन लाइन 72 इंच जी मरम्मत जे सबबु जेको आहे सो पाणी बंदि आहे ऐं इंशाअल्लाह जल्दी पीअण जो पाणी जेको आहे ॻोठनि में बहाल करे वेंदो। जी अपडेट ॾियण जे लाइ रबनवास समाज महिरबानी।